घोटकी में खबर है जिथे बदमनीत ज़ाब्तो न आयो एक नौजवान मासूम पुट समेत अगवा थी वियो आहे। घोटकी में खबर है जिथे बदमनी जो राज बरकरार है। बदमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। एक नौजवान मासूम पुट समेत अगवा थी वियो आहे। घोटकी में खबर शेयर करे रहिया आहियूं जिथे बदमनी जो राज बरकरार है। एक नौजवान मासूम पुट समेत अगवा थी वियो आहे। खबर है घोटकी में जिथे बदमनी जो राज बरकरार है। एक नौजवान मासूम पुट समेत अगवा थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मुश्ताक लगारी। जी मुश्ताक, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, घोटकी ज़िले में बदमनी ते कंट्रोल न थी सघियो आहे। एक नौजवान मासूम पुट समेत गुज़िरियल ॾींहं खां वठी गुम थी वियो आहे। वारसनि पर अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। ए सेक्शन थाणे घोटकी जी हद ॻोठ दरिया खान मक्सी जो रहवासी नौजवान इकबाल मक्सी पंहिंजे मासूम पुट बासुल मक्सी सां गॾु गुज़िरियल ॾींहुं शहर में ईद जी ख़रीदारी करण बाद वापसि ॻोठ विया, जेके वापसी ॻोठ ईंदे ई रस्ते में गुम थी विया आहिनि। जॾहिं त वारसनि वॾे ॻोल्हा करण बावजूदि खेनि नौजवान ऐं संदसि जो मासूम पुट जो किथे बि नथो पतो न मिलियो आहे। तंहिं करे होॾां जेको वारसनि पारां जेको अगवा जो शक ज़ाहिर कंदे घोटकी ए सेक्शन थाने ते इतलाह कोन ॾिनो आहे, पर अञा ताईं पुलिस जो का नौजवान ऐं उनजे मासूम पुट खे हथु न करे सघी आहे। होॾां जेका नौजवान जा जेके वारिद नी वो पैदा खणी किथे था रहनि, पर अञा ताईं जेको आहे नौजवान ऐं उनजो जेको मासूम पुट आहे जो गुज़िरियल ॾींहं खां वठी लापता थी वञे, पर उनजो को बि पता नथी चढ़ी आहे। वारसनि इहो चवनि था असांखे नौजवान ऐं उनजे मासूम पुट खे जेको आहे अगवा कयो वियो आहे। जी ठीक है मुश्ताक, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।